नवाज़ लीग सिंध जे अॻवान बशीर मेमण बबरलो धरणे में पहुची वियो। आमिर नवाज़ वड़ाइची ॿियनि सां मुलाक़ात कई आहे। वकीलन वफ़ाक़ी ऐं सूबाई सरकार सां ॻाल्हियुनि लाइ 14 रुकनी मुज़ाकराती कमेटी जोड़े छॾी आहे। मुज़ाकराती कमेटी जी अॻवानी सिंध बार काउंसिल जो वाइस चेयरमैन शफ़क़त रहीम राजपूत करे रहियो आहे। कमेटी में सरफराज़ मेतलो, सजाद चांडियो, अथर अब्बास सोलंकी, अयास सुनियो, मिर्ज़ा सरफराज़ अहमद ऐं ॿिया शामिल आहिनि। मुज़ाकराती कमेटी ऐं नवाज़ लीग अॻवान बशीर मेमण विच में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अहम ख़बर सां शेयर करे रहिया नवाज़ लीग सिंध जे अॻवान बशीर मेमण बबरलोई धरणे में पहुची वियो आहे। आमिर नवाज़ वड़ाइची ॿियनि सां मुलाक़ात जारी आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे सखर खां मोरड़ो महर जी। मोरड़ा महर कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वकीलन जे तरफ़ां तकरारी केनालनि ख़िलाफ़ बबरलो में जेको हयल धरणो आहे उन हवाले सां जेका जोड़ियल कमेटी आहे उन वटि नवाज़ लीग अॻवान बशीर मेमण पहुची वियो आहे ॻाल्हियुनि जे लाइ। वकीलनि जे तरफ़ां चुनाव जेका जोड़ियल कमेटी आहे वकीलनि ते ॿधल उहा जोड़ी वई आहे, जंहिंजो सरबराह ॻाल्हियुनि वारी कमेटीअ जो सरबराह चेयरमैन शफ़क़त रहीम राजपूत आहे ऐं सरफराज़ मेतलो, सजाद चांडियो, अतर अब्बास सोलंकी, अयास सुनियो, मिर्ज़ा सरफराज़ अहमद, अशर मजीद, काज़िम हुसैन महेतर, सजाद ख्वाजा सुंदर चाचड़, फ़हीम मुनड़ जेके आहिनि उहे हुन कमेटीअ में जेके आहिनि मेंबर तौरु शामिल आहिनि। हिन वक़्तु नवाज़ लीग अॻवान वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जे तरफ़ां न्यापो जेको आहे उहो खणी करे ॻाल्हियुनि जे हवाले सां बबरलो धरणे में जेको आहे पहुची वियो आहे। वकीलनि सां जेको आहे बबरलो में ई नवेकलाईअ में अॻवाननि सां जुड़ियल कमेटीअ सां मुलाक़ात करे रहियो आहे। उन दौरान जेका ॼाण मिली आहे त बशीर मेमण जे तरफ़ां वकीलनि खे धरणो जेको आहे उहो ख़तमु करण जी दरख़्वास्त कई वई आहे, पर वकीलनि जे तरफ़ां अठिप जवाबु ॾिनो वियो आहे त हू कंहिं बि सूरत में धरणो ख़तमु न कंदा। पहिरियां जेको आहे नोटिफिकेशन केनालनि बाबति जेको नोटिफिकेशन आहे सरकार उहो जेको आहे वापसि वठे, उन खां पोइ धरणो ख़तमु कंदा। उन्हनि जा चार जेके आहिनि मुतालबा आहिनि या नुक़्ता रखिया विया आहिनि। उन्हनि में जेको आहे पहिरें नंबर ते जेको आहे धरणो केनालनि वारो मामिलो आहे। ॿियनि ते ॻाल्हियूं करे सघजनि थियूं, पर जेको केनालनि वारो मामिलो आहे उन ते हू ॻाल्हियूं नथा करणु चाहिनि। उन्हनि खे हर हाल में फ़ैसिलो वापसि जेको आहे वफ़ाक़ी सरकार जो जेको आहे घुरिजे थो। हिन वक़्तु जेको आहे वकील अॻवाननि ऐं बशीर मेमण विच में जेके आहिनि ॻाल्हियुनि वारो जेको अमल आहे उहो जारी आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वकीलनि वटि जेको आहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेको सखर में 25 अप्रैल ते जलसो पियो करणु वञे, उन लाइ बि पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो ऐं सैयद खुर्शीद अहमद शाह बबरलो पहुची करे वकीलनि खे जलसे में शिरकत करण जी दावत ॾिनी वई आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण लाइ।